करमपुर भरसा नापरकोट थाणी जी हद कच्चे जे गोठ मेराण बिजाराणी में 12 सालन जो नीगर दिलबर अली सुलेमान बिजाराणी गोठ 12 गरीब ते गो विंदड़ हेठ लटकियल बिजली जी 11,000 तार में विचड़ी करंट लगन सबब सड़ी शदीद जख्मी थी पियो। वारसन नीगर के बेहोशी वारी हालत में करमपुर जी निजी अस्पताल आंदो जिते डॉक्टर पारा नीगर की फौतगी की तस्दीक कई वही। बेतरफ नौजवान नीगर जो लाश घर पहुंचण ते कोराम मची वियो। गोठाणन सुलेमान बिजाराणी, अब्दुल हमीद बिजाराणी, शरफुद्दीन बिजाराणी, राशिद बिजाराणी ऐं ॿियनि मीडिया के दाईंदे चयो त काफ़ी वक्त खां बिजली जी 11,000 तार हेठि लटकियल हुई। तार मथे करण लाइ असां करमपुर सेपको अमले के काफ़ी शिकायतूं कयूंसीं, लेकिन उन्हनि तार मथे न कई। अॼु असांजो नीगर माल चारे रहियो हो त खेसि बिजली जो करंट लॻो। नीगर जो सॼो जिस्म सड़ी वियो ऐं फौत थी वियो। ॻोठाणनि वस वारनि खां वाक़िए जो नोटिस वठण ऐं इंसाफ़ जी अपील पिणु कई।